नाज़रीन, डिजिटल करेंसी के नाले अवाम का पैसा फुरींदड़ गोज़ MM कंपनी के मालिक हरीश कड़ियाला के खिलाफ लासीकोट के भिटाई चौक का गडा प्रेस क्लब ताईं रैली कढी सख्त नारेबाज़ी कंदे गडा प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। एहतजाज में शामिल रेजूमल, लालचंद बूरा, हमीर साईं, दिलीप कुमार, दानिश मेघवाड़ ऐं ॿियनि चयो त गोज़ MM ऐं KGL कंपनी जो मालिक हरीश कड़ियाला बाअसर माण्हुनि खे पैसा मोटाए ॾेई रहियो आहे, पर ग़रीब मिसकिन माण्हुनि जा अरबे रुपया हिन वक़्त ताईं फाथल आहिनि। केरु घुरे थो त उन्हनि खे दाबा ॾेई ख़ाली हथ मोटाए छॾे थो, जॾहिं हिन पंहिंजी फैमिली खे ॿाहिरि मुल्क शिफ्ट करे छॾियो आहे ऐं हू पाण भॼण जी तयारियूं करे रहियो आहे। मुतालबो था करियूं त खेसि ACL में नालो विधो वञे। वधीक तफ़सील ॿुधाईंदे चयो नंढो एहतजाज आहे। असां पहिरियों ॾुख खां प्रेस क्लब ते बि एहतजाज करे चुका आहियूं। वरी हिते बि असां कयो आहे जेको KGL ग्रुप ऐं ॿियो गोज़ MM जी कंपनी आहे हिकिड़ी, उनजो ऑनर जेको आहे हरीश कड़ियाला आहे। उन जेको माण्हुनि खे डिजिटल करेंसी ज़रिए माण्हुनि खे वॾा सुनहरा ख्वाब ॾेखारनि, उन तमामु घणा डबल पैसनि जी लालच में उन सभ खां वधीक जेको आहे मिसकिन माण्हू उन मुतासिर थियो आहे। ऐं उन असांजो इहो मुतालबो आहे त हुन मिसकिननि सां इंसाफ़ कराए ऐं उन जेके बि सां गॾु मेंबर गॾियल आहिनि, जेको ग़रीबनि जो माल लुटिजी गॾिजी खाधो आहे, उन्हनि सभिनी खां पैसा वापसि कराए मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे। अच्छा, हिन जो त कोर्ट में केस हलंदड़ आहे न, जॾहिं हीउ बरी थींदो त पैसा मिलंदा न, तव्हां हींअर मुतालबो करे पिया त असांखे पैसा ॾियो। साईं, कोर्ट में केस हलंदड़ आहे उहो सिर्फ़ु हिन जो अकेले जो आहे। बाक़ी हिन जूं कंपनियूं हलनि पियूं, उन खां पोइ जेल में हुअण जे बावजूदि बि हिननि जूं नयूं कंपनियूं हलियूं पई। उन खां पोइ वरी नई कंपनी खोली 5 स्टार नाले सां, उहा बि हले पई। हुन मां बि माण्हू फंड ॾियनि पिया। हुन कंपनी जे ज़रिए बि हू ॾाढे माण्हुनि खां जेको पैसे जी लेन देन करे पियो। पर जेके मिसकिन माण्हू आहिनि, अबोज माण्हू आहिनि, जेके नथा पहुची सघनि, उन्हनि खे दड़का दामा प्रेशर ॾियारे कंहिं माण्हू खां उन्हनि खे माठि करायो वञे थो ऐं उन्हनि खे पैसे ॾियण खां चुप इनकार करे वेठो आहे। ऐं जेको हू चए थो भई मूं वटि आहिनि कोन, जॾहिं आउं केस मां आजो थींदुसि तॾहिं ॾींदुसि। हालांकि तव्हांखे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त भई हुनमें हुनजे अकाउंटनि में बि कुझु कोन्हे एतिरो। बकुल हुनजे 50-60 लख रुपया आहिनि ऐं हिते माण्हुनि जो त अरबे रुपया हुन ॾे आहिनि। अरबे रुपयनि जी रुगो हिकिड़ो डिजिटल करेंसी ज़रिए अरबे रुपया लुटिया आहिनि ऐं हुते कोर्ट में हुनजा बकुल हुनजे त भई मुंहिंजो चालान जेको आहे 60 लख रुपये जो पेश कयो आहे बकुल हुनजे। त बाक़ी जेके पैसा आहिनि उहे केॾां विया? असांजे ग़रीबनि जे पैसनि ते हिन जी फैमिली, हिन जो पूरो परिवार, हिननि जा दोस्त फॉरेन जा टूर पिया कनि। ऐं हींअर बि असांखे इहो बकुल हुनजे त भई मुंहिंजी फैमिली जेको ॿाहिरि वई आहे, त ॿाहिरि वई आहे त हुनजी कहिड़ी कमाई आहे? उहो सभु असां ग़रीबनि जा पैसा आहिनि। असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट, सिंध हुकूमत ऐं सभु आला इदारनि खां इहा अपील था कयूं त यानी करे हुन माण्हू ऐं हुनजे जेके गॾु हलंदड़ ग्रुप खे कानून जे कटड़े में आणे ऐं मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे। अच्छा, हीउ ज़मानत खां पोइ आज़ादु थियो आहे, इन में ज़मानत आज़ादु थियण खां पोइ कंहिंखे पैसा मिलिया बि आहिनि? हा, कुझु कोई वर्क कंदो हलां पियो त हुन में कुझु ॾिना आहिनि, पर ज़मानत में आज़ादु थियण खां पोइ जेका हिन कंपनी माण्हुनि खे वरी घुरियो आहे उहो हुनखां अठोणो आहे। जेके माण्हुनि खे ॾिना आहिनि, पर हींअर तक़रीबन 4 महीना थिया आहिनि, हुन में ग़रीब खे रुपयो कोन पियो ॾे, पर वठण वारी जेको अञा ताईं बि माण्हुनि खां घुरे पियो। अच्छा, ज़मानत खां पोइ बि अची हिन साॻियो ई कमु कयो आहे या? जी जी, हा, ज़मानत खां पोइ वरी जीअं वायरस जीअं हूंदो आहे अलॻि रूप अख़्तियार कंदो आहे। सो हिन जो बि ईअं की हिन कंपनी सिर्फ़ु अलॻि ठाही हुई, पर ऑनर पाण ई रहियो आहे 5 स्टार। पहिरीं हुई गोज़ MM, हींअर आहे 5 स्टार। हुनजा बि 5 माण्हू हिकिड़े सिलेक्ट कनि त भई 5 माण्हू जेके आहिनि मुंहिंजी कंपनी खे लीड कंदा, पर असल सॼो फंड, सॼो पैसो सॼो हिन वटि ईंदो आहे। अच्छा, हिन ज़मानत खां पोइ बि अञा ताईं हुनजो कारोबार उहो साॻियो ई रहियो आहे, अञा ताईं उहो कारोबार करे पियो? जी जी, हा, बिल्कुलु, उहो अञा ताईं बि करे पियो। अञा ताईं बि हींअर वरी हिकिड़ी नई लॉलीपॉप ॾिनो आहे त भई $100 जेतिरा बि मुंहिंजा इन्वेस्टर आहिनि सभु $100 ॾियनि। जेके नथा ॾियनि, हिकिड़ो इमोशनल ब्लैकमेल चइबो हुनखे। हिन कयो आहे आवाम खे इमोशनल ब्लैकमेल। हाणे चए थो भई जेकर $100 तव्हां ॾींदो त तव्हांजो अकाउंट हलंदो, जेकर न त पोइ तव्हांजो अकाउंट सील हूंदो। हाणे पहिरीं एतिरो माण्हू जेको लुटिजी तबाह थी विया वेठा आहिनि, जेके माण्हू व्याज ते खणी का शइ घर में कोन छॾी आहे उहा हिनखे ॾेई वेठा आहिनि। हाणे हू वरी ब्लैकमेल करे पियो त भई तव्हां असांखे $100 लाज़मी ॾियो। हाणे उहे $100 जेके बि नथा ॾियनि उन्हनि जो जेको आहे सो अकाउंट ई नथो हले। अच्छा, तव्हांजे बाय फेस मुलाक़ात थी हूंदी, उन सां पैसा घुरिया वेंदा त उनजा छा तासुरात आहिनि? बसि असांजे कोर्ट में बि थींदी आहे, हू बि बाय फेस सां हुनखे तमामु घणो चयो आहे त असांजो भई असांजे माण्हुनि खे पैसा तव्हां कहिड़े रीति ॾींदव? त असांखे चवंदो आहे त भई ठीकु आहे, ऐं कोर्ट मां आजो थी पोइ ॾींदुसि। असां उहो मुतालबो हुनखां पोइ कयो त भई जेकर कोर्ट खां पोइ वारा जेका तव्हां चओ था पुराणा पैसा आहिनि, पर कोर्ट मां आज़ादु थियण खां पोइ, ज़मानत आज़ादु थियण खां पोइ जेको तव्हां माण्हुनि खे लुटियो आहे उनजो कोर्ट सां कोई वास्तो कोन्हे। उहे छो कोन था वापसि कया वञनि? 2013 खां वठी मनी लॉन्ड्री जो
पर छो डबल पैसा वठण जे चकर में माण्हुनि खे ब्लैकमेल कयो आहे। माण्हुनि हज़ारे लाखे करोड़ रुपया अरबे रुपया माण्हू ॾिना आहिनि ऐं उहो अॼु ॾींहुं ताईं माना इहो ई चवंदो वटे पियो। मनी लॉन्ड्रिंग जो केस बि दाख़िल थी वियो जेके 2 साल थी विया आहिनि ऐं माण्हुनि खे रुॻो आसरा पियो ॾिए त तव्हांखे अॼु ॾींहुं पैसा ॾिना, महीने खे ॾींदा, 2 महीने खे ॾींदा, लेकिन अॼु ॾींहुं ताईं कंहिंखे ॾिना न आहिनि। ठीकु आहे, ऐं माण्हू वीचारा लाचार थी ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि ऐं एतिरा रिश्तेदारी पाण में जेको टुटिया आहिनि, हिक ॿिए जेको माना न्याणियूं सण टुटी वियूं आहिनि ऐं असांजो मुतालबो इहो ई आहे जेके ग़रीबनि खे पैसा ॾिराया वञनि ऐं उन्हनि जो जेको हक़ ॾिराया वञनि ऐं असांजो प्रेस क्लब आहे जेके सिंध पंहिंजो गवर्नर आहे या सिंध वज़ीर आला साहिबु आहे, वज़ीर आज़म साहिबु, सभिनी सां इहो असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे इन सां जेको असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। महिरबानी इहो ई आहे त हिन जो जेको नालो आहे ECL में विधो वञे, छो त हिन जी फैमिली जेका हिन नेपाल जेको आहे शिफ्ट करे छॾी आहे। हीअ बि जेको आहे हाणे भॼण जे माना ख़्यालनि में आहे। जेकॾहिं हीअ हितां भॼी वियो त कंहिंखे बि जेको आहे रुपयो बि कोन ॾींदो, छो त हिन जी फैमिली उते शिफ्ट थी वई आहे। असांजो अदलिया खां इहो ई पुरज़ोर अपील आहे त हिन जो नालो जेको ECL में विधो वञे ताकी हीअ पाकिस्तान खां ॿाहिरि न वञी सघे।